बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जेकब न्यूज़ जे प्रोग्राम ख़बर ऐं हक़ीक़त में आऊं ऐं अवां जो मेज़बान सैयद ज़मीर आलम। नाज़रीन, इल्मु इंसान जी टीं अखि आहे। इल्म खां सवाइ इंसान अधूरो आहे। इल्म जी रोशनी खे पखेड़ण जे लाइ उस्ताद जो तमामु वॾो किरदारु हूंदो आहे। इन सिलसिले में अॼु असांजे प्रोग्राम में जेके मौज़ूद शख़्सियतूं आहिनि उन्हनि इल्म जे ज़रिए इल्म जो शऊर शागिर्दनि ताईं पहुचाए करे उन्हनि खे बि आला मंज़िल ताईं पहुचायो। उन सां गॾो गॾु पाण बि सिंध जे जेको आहे त वॾे में वॾो इम्तिहान कॉम्पिटेटिव एग्ज़ाम जेको आहे पब्लिक सर्विस कमीशन उहा बि पास कई, पाण बि ऑफिसर बणिया ऐं जेको आहे त पंहिंजनि स्टूडेंट खे बि इन राह ते आंदो। ऐं लतीफ़ इंग्लिश लैंग्वेज अकेडमी बि साईं जन हलाइनि पिया। उन सां गॾु असांजा ॿिया बि दोस्त आहिनि, तव्हां तारुफ़ था करायूं। साईं असगर अली सूमरो साहिबु, साईं तव्हांखे भलीकार कयूं था पंहिंजे प्रोग्राम में। ऐं उन सां गॾु साईं हाकिम अली महर साहिबु, साईं जन असांजा महिमान आहिनि ऐं फूड डिपार्टमेंट में तव्हां डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर बि आहियो। तव्हांखे भलीकार था कयूं पंहिंजे प्रोग्राम में। साईं हाणे असां तव्हां खां इहो ॼाणणु चाहींदासीं, तव्हां जुस्तजू कई, महिनत कई, ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हां फैमिली बैकग्राउंड में त अहिड़ा की तव्हांजा के ऑफिसर बि माना जेको आहे त तव्हां पहिरियां ई हूंदव पंहिंजे ख़ानदान में। तव्हां इदारो बि हलायो ऐं नवां नवां जेको आहे तव्हां स्टूडेंट्स बि माना पैदा कया इन फील्ड में ऐं पाण बि मञायो, पाण बि जेको आहे त एग्ज़ाम पास करे ऑफिसर बि थियो। असांजे जेकबाद जो नालो आहे, असां तव्हां ते फ़ख़ुरु कयूं था। सो जेकबाद में इन कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स जे लाइ असांजा स्टूडेंट्स हाणे केतिरो शऊर उन्हनि में अची चुको आहे या अञा वधीक केतिरे शऊर जी ज़रूरत आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरियों त शाह साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे कोठ ॾिनी ऐं पंहिंजे प्रोग्राम में घुरायो। हाणे अर्ज़ी इहो आहे त एजुकेशन जे लिहाज़ खां जेको तव्हां पाण तमामु सुठो हिकिड़ो बयानु कयो त इल्मु इंसान जी टीं अखि आहे, इहा त हक़ीक़त आहे। पर बुनियादी तौर ते जंहिं असां ज़िले सां तालुक़ु रखूं था जेकाबाद सां, उन में जेको तालीम जो मयारु आहे विद रिस्पेक्ट ऑफ कंबाइंड कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन या जेके मथियां इम्तिहान थियनि था उन्हनि में निस्बतन ॿियनि ज़िलनि जे भेट में जेको असांजो मयारु आहे उहो तमामु घटि आहे। मूंखे फ़ख़्रु आहे इन ॻाल्हि ते त असां तमामु हिकु पोइते पियल इलाइक़नि सां तालुक़ु रखे करे ऐं कुझु नौजवाननि खे ऐं पंहिंजे सुठे ऑफिसरनि खे उन्हनि जे नक्शे क़दम ते हली करे अल्हम्दुलिल्लाह पाण कामयाबी माणीसीं। ऐं कोशिशि ई आहे त पोइते बि असांजा जेके नौजवान आहिनि ऐं स्पेशली असांजे पंहिंजे ज़िले सां तालुक़ु रखंदड़ त उन्हनि खे असां कंबाइंड कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन में या कमीशन जे मैदान में उन्हनि खे सुठियूं सहूलियतूं फ़राहम कयूं त जीअं उहे पाण खे मनाइनि ऐं असांजे शहर जो नालो रोशन करनि ऐं कंबाइंड कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन जे लिहाज़ खां उहे अॻिते अचनि। अच्छा, त आमतौर ते इहो रुझान ॾिठो वियो आहे त पेरेंट्स पंहिंजे ॿारनि खे या त डॉक्टर बणाइणु चाहींदा आहिनि, पहिरीं तरजीह इहा हूंदी आहे। तव्हां नंढो ॿारु जॾहिं हूंदो आहे त पीउ हुनखे चवंदो आहे बाबा तोखे मां डॉक्टर बणाईंदुसि। माना अॻुवाट इहो ज़हन ठहियलु आहे त अगरि सुठी तालीम ॾियणी आहे त पोइ डॉक्टर ई बणाइणो आहे या इंजीनियर करिणो आहे। ठीकु आहे, जेकॾहिं ॿई शयूं नथियूं थियनि त पोइ चवंदा चलो भई ठीकु आहे, उस्ताद ई थी वञे, मास्तर ई थी वञे, तॾहिं बि ठीकु आहे। सो कॉम्पिटेटिव एग्ज़ाम जे लाइ हिकिड़ो ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि वेठल आहे त ॾाढो ॾुखियो इम्तिहान आहे, इहो आम माण्हू जे वस जी ॻाल्हि कोन्हे। इहो हिकिड़ो या हिकिड़ो चंद फैमिलीज़, चंद हिकिड़ा माना तबिको हिकिड़ो उन्हनि जी फैमिलीज़ जा माण्हू इन तरफ़ अचनि पिया न। अक्सर माज़ी में अहिड़ा मिसाल मौजूदु आहिनि त ग़रीब जो ॿारु इन तरफ़ अचे ऐं इन कामयाबी हासिलु करे, हिकिड़ो ॾाढो ॾुखियो मरहलो आहे। सम्झो था त हाणे तव्हां नौजवाननि में इहो एडिक्स में शऊर उजागर करण में कामयाबु विया आहियो त भई हिन तरफ़ अचनि ऐं हिन तरफ़ जेको आहे त पंहिंजी सलाहियतुनि खे जेको आहे त माना मल्हाइनि। शाह साहिबु, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हां तमामु बहितरीनु ऐं अहम सुवालु पुछा कयो आहे। अक्सर इहो ॾिठो वियो ऐं या जॾहिं असां बि तयारी कई हुईसीं त हिकिड़ो इमेज हुयो, हिकिड़ो तासुरु हूंदो हुयो त कंबाइंड कॉम्पिटेटिव इम्तिहान CS हुजे या PCS हुजे, तमामु ॾुखिया इम्तिहान आहिनि। जेकॾहिं तव्हां इन्हनि तरफ़ वेंदव त पंहिंजी ज़िंदगी ख़तमु करे छॾींदव या तव्हां पास न करे सघंदव। ऐं यकीननि जेके पेरेंट्स हूंदा पंहिंजे ॿारनि खे या त मेडिकल तरफ़ मोकिलींदा हुया या त इंजीनियरिंग तरफ़ मोकिलींदा हुया। पर निस्बतन मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे त गुज़िरियल 5-10 सालनि में इहो हिकिड़ो जेको मयार हो, ट्रेंड हुयो ऐं माण्हुनि जे ज़हन में हिकिड़ो ख़्यालु हुयो, थाट हुयो, इहो यकीननि कैटेगोरिकली चेंज थियो आहे। उहो चेंज इन जे करे थियो आहे त माण्हुनि ॾिठो आहे त हाणे CS बि थिए पई हर साल ऐं PCS जो इम्तिहान बि हाणे 2020 खां पोइ रेगुलर थींदो रहे थो ऐं तक़रीबन असांजे ज़िले में सुठा छोकिरा पास थियनि था। उन्हनि जो जेको तादादु आहे बहितरु आहे ऐं हर साल जेको आहे त उहे छोकिरा निकिरनि था। असां जॾहिं तयारी कंदा हुआसीं त यकीननि एतिरो मयारु कोन हूंदो हुयो,
पर हाणे तव्हांखे तक़रीबन सिंध जे तक़रीबन ज़िलनि में लाड़काणे में सखर में इवन जैकाबाद में बि हिकिड़ा इदारा खुलिया आहिनि, हिकिड़ा सेंटर खुलिया आहिनि ऐं उहे सेंटर खुलिया आहिनि जेके छोकिरा ख़ुदि पाण PCS में या CS में कामयाबु थियनि था, उहे ई असांजे छोकिरनि खे गाइड करनि था। हाणे उहे जॾहिं छोकिरा उन्हनि खे गाइड करनि था त माना 10-15-20 साल जेकॾहिं तव्हां पोइते वेंदव त तव्हांखे अहिड़ो रुझान तव्हांखे जैकाबाद में, सखर में, शिकारपुर में या हैदराबाद में न मिलंदो। हिन टाइम तव्हांखे उहो मिलंदो, मैसर आहे। छोकिरा पास थी करे की अकेडमियूं हलाइनि था या उहे ई वरी असांजे यंगस्टर्स खे जेको आहे त ट्रेन कंदा ऐं उन्हनि खे बिल्कुलु इन तरफ़ राग़िब कनि था त PCS हुजे या CS हुजे, ॾुखियो इम्तिहान कोन आहे ऐं सवलो इम्तिहान आहे। सिर्फ़ु हिकिड़ो माइंड चेंज करिणो आहे, हिकिड़ो ट्रेंड चेंज करिणो आहे। त मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे त ईंदड़ सालनि में इहो ट्रेंड अञा वधीक तमामु तेज़ी सां वधंदो ऐं असांजा सिंधी छोकिरा जेके इन तरफ़ अचनि था ऐं तमामु हिकिड़ी ख़ुशहाइनी ॻाल्हि आहे, मुस्बत ॻाल्हि आहे। त असां बि उन्हनि खे जेके पास थिया आहिनि, जैकाबाद जहिड़े शहर में ई तव्हांखे मां हिकिड़ो मिसाल ॿुधायां त तक़रीबन 12 मां छोकिरा अचनि था जेके उहे चवंदा असांखे CSS करणी आहे, PCS करणी आहे ऐं काफ़ी अहिड़ा छोकिरा आहिनि जेके उहे CSS पास करे चुका आहिनि ऐं PCS पास करे चुका आहिनि। त इनशाला मुंहिंजी उमेदु आहे त असांजा सिंधी छोकिरा इन तरफ़ वधीक ईंदा, इंजीनियरिंग ऐं मेडिकल खे पासे ते रखे करे CSS PCS तरफ़ ईंदा ऐं ट्रेंड वधंदो रहंदो। साईं, तव्हां पंहिंजा एक्सपीरियंस शेयर कजो त तव्हां जॾहिं इन तरफ़ तव्हांजो ख़्यालु आयो त तव्हां कंहिंखे जेको आहे त पंहिंजो आइडियल बणायो या तव्हांजे ज़हन में ख़्यालु जेको आयो त तव्हां बि ज़ाहिर ॻाल्हि आहे इन्हनि इलाइक़नि सां हो कयो था, त तव्हांजे इन मंज़िल ताईं पहुचण में कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं आयूं ऐं तव्हां उनखे कहिड़े तरीक़े सां असल में त तव्हांजा लख लख थोरा जो तव्हां असांखे जेको मौक़ो ॾिनो सर, हिकु अपॉर्चुनिटी ॾिनी त जीअं असां मीडिया ते अची करे असांजी जेकी यूथ आहे उनखे इंस्पायर कयूं, मोटिवेट कयूं। त बैकवर्ड एरियाज़ मां अची करे तव्हांजी कमीशन हिकु कॉम्पिटेटिव एग्ज़ाम आहे, उहो जो तव्हां ऑलरेडी सॉल्व करे चुका आहियो त हिकु टफ टास्क आहे। उहो हिकु फोबिया आहे, हिकु फियर आहे, उन्हनि मां ख़तमु थियणु घुरिजे। बाक़ी जीअं तव्हांजी ॾुखियो त आहे न। जी सर, बिल्कुलु सर, इन में को बि शक न आहे त हिकु टफ टास्क आहे, पर हिकिड़ो जेको तव्हां माइंड सेट असांजो प्री माइंड सेट असांजो ठहियलु आहे लोकल एरियाज़ में, उहा शइ असांखे ख़तमु करणी पवंदी। पहिरियों इहो ई ॻाल्हि आहे। सेकेंड जेको तव्हांजी सुवाल जी नोयत हुई इहा ई हुई त असांजो जेको आइडियल पर्सनैलिटीज़ हुयूं, आइडियल पर्सनैलिटी असांजे लोकल एरियाज़ में न हिकिड़ो मीडिया जो जे थ्रू असांखे नॉलेज मिली आहे। जीअं हाणे तव्हां रोल प्ले करे रहिया हो त मीडिया ते तव्हां असांखे इनवाइट कयो आहे। हे मीडिया हिकु मीडियम ऑफ कम्युनिकेशन आहे असांजो, असां कंहिं कुंड में नथा वञी सघूं, पर हिकु मीडिया आहे जेको अॻिते हली करे कंहिं माण्हुनि खे हिकु इंस्पायर कंदो, मोटिवेट कंदो त बाबा हिकु कमीशन बिसाइड्स जेको आहे मेडिकल इंजीनियरिंग जी फील्ड सां हे हिकु अहिड़ो आहे जंहिंमें तव्हां अची करे पब्लिक सर्विस तव्हां डायरेक्टली सर्व करे सघो था पिया। ऐं बाक़ी जेके तव्हां जूं ॿियूं थर्ड पार्ट क्वेश्चन जो त डिफ़िकल्टीज़ जेको बि तव्हांजो एम हूंदो आहे उन में नो डाउट डिफ़िकल्टीज़ ईंदियूं रहंदियूं आहिनि, तव्हांखे उनखे तव्हांखे फेस करिणो पवंदो आहे। उहे कहिड़ियूं डिफ़िकल्टीज़ आहिनि, उहो नोयत कहिड़ी आहे, उहो पर्सन टू पर्सन वेरी कंदी रहंदी आहे। उहो उन जे बेसिस ते तव्हांखे माइंड सेट करिणो आहे, पंहिंजे टारगेट ते तव्हांखे मूव करिणो आहे ऐं टारगेट खां कॾहिं बि हेॾो न आहे थियणो। तव्हां त ॾिसो न यंगस्टर आहियो, तव्हांजो नौजवान जेके आहिनि तव्हांखे पंहिंजो रोल मॉडल बणाए सघनि था, छो तव्हां पंहिंजी हिन अर्ली एज में तव्हां हिन वक़्तु तव्हां ज़िले जैकोबाद में डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर आहियो, माना हिकु तमामु सुठी पोस्ट आहे। त अञा तव्हांजे लाइ अञा फ्यूचर में तव्हांजे लाइ तमामु घणो जेको आहे त हिकिड़ो वसी मैदान आहे। त तव्हां अॼु जॾहिं हिन मुक़ाम ते पहुता आहियो त अॻिते अलाह साईं तव्हांखे वधीक तरक़ी ॾींदो। तव्हां नौजवाननि खे मतिलबु अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो जेको आहे त तव्हां इंस्पायरेशन आहियो ऐं उनखां बाद में तव्हां उनखे अहिड़ी शइ उनखे जेको आहे त उहो कयो त जीअं उन्हनि जे ज़हन मां इहा शइ ख़तमु थिए त भई इहो को कॉम्पिटेटिव एग्ज़ाम जेके आहिनि त एॾा मुश्किल आहिनि या असांजे लाइ जेको आहे उन्हनि ते कॉम्पीट करणु ॾुखियो आहे। छो त असां वटि ज़हन वेठल आहे त भई जेकॾहिं CSS लाइ या PCS लाइ तयारी कजे त उन लाइ घटि में घटि 24 कलाकनि मां 22 कलाक त लाज़मी पढ़णो आहे, ऐं जेकॾहिं तव्हां पढ़ी चरिया थी वेंदव या अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो माना ज़हन में ख़्यालु वेठल आहे। तव्हां त एक्सपीरियंस कयो आहे न, त तव्हां उनखे थोरो अञा आसान करे असांखे सम्झायो। इहो जेको तव्हांजी अव्हां जो सुवाल जेको आहे सर, असांजे जेको माइंड सेट आहे इहो टोटली हिकिड़ो फोबिया ते बेस करे थो, यानी कि हिकिड़ो ख़ौफ़ आहे जेको 24 कलाक पढ़णो आहे, हे करिणो आहे। इहो कुझु बि अहिड़ी कंहिं क़िस्म जी का बि माना ॻाल्हि न आहे सर। असांखे जस्ट हिकिड़ी प्रॉपर गाइडलाइन खपे थी पई। इन गाइडलाइन जे करे साईं असगर साहिबु बि हिते आयो आहे, मूंखे असां बि साईं सां गॾु आया आहियूं। त असां पंहिंजे यूथ खे, असां पंहिंजे जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे पंहिंजो हिकिड़ो माइंड सेट करिणो आहे त असांखे हिकु टारगेट आहे, टारगेट जे बेसिस ते तव्हांखे हलणो आहे। उन मां तव्हांखे हिकिड़ो फोबिया जेको फियर आहे त भाउ कमीशन जो एग्ज़ाम हिकिड़ो टफ टास्क आहे, उहो तव्हांखे ख़तमु करिणो पवंदो। हिकिड़ो गाइडलाइन, हिकिड़ो गाइडर या हिकिड़ी गाइडेंस जेकी आहे
उहा तव्हांखे हासिलु करणी पवंदी। तव्हांजी एरिया में मीडिया हिकिड़ो बहितरीनु सोर्स आहे। मीडिया में काफ़ी अहिड़ा ट्यूटर आहिनि, अहिड़ा काफ़ी जेके आहिनि जेके तव्हांखे प्रोवाइड करे सघनि था, नॉलेज प्रोवाइड करे सघनि था। कॉम्पिटेटिव एग्ज़ाम जा मैगज़ीन अचनि था, रिसाला अचनि था। जेकॾहिं असां कुझु साल पास्ट में वेंदासीं त असांखे इहा नॉलेज बिल्कुलु डिफिकल्ट आहे। मुख़्तलिफ़ सब्जेक्ट जा बुक्स कलेक्ट करणु या लाइब्रेरीज़ में वञणु ॾाढो ॾुखियो। हाणे त तव्हांजी लाइब्रेरी तव्हांजे हथ में आहे। त इहो हिकिड़ो तमामु बहितरीनु मीडियम आहे, मीडियम यानी कि कम्युनिकेशन जो मीडिया आहे, जंहिंजे ज़रिए असांजा यूथ प्रॉपर वे में गाइडेंस हासिलु करे सघनि था पिया। अच्छा साहिबु, तव्हां असांखे ॿुधायो त असांजो नौजवान माना ग्रेजुएशन थो करे या फर्स्ट करो इंटर खां पोइ जॾहिं माना हुनजे प्रैक्टिकल जॾहिं काई डिग्री वठणु चाहे थो त उहो छो कॉम्पिटेटिव एग्ज़ाम छो करे, इन तरफ़ छो अचे, उन में कहिड़ी अट्रैक्शन आहे, उनखे थोरो तव्हां क्लियर कयो त छो नौजवाननि खे MBBS कंदो उनखे ख़बर आहे त मूंखे डॉक्टर थियणो आहे, मां अगरि इंजीनियरिंग कयां थो फ्यूचर में मां इंजीनियर आहियां, पर PCS में त प्रॉपर का हिकिड़ी जॉब त कोन्हे न, या त CSS करे थो माण्हू, उनजी का प्रॉपर हिकिड़ी जॉब कोन्हे, मुख़्तलिफ़ आहिनि। इनखे थोरो सम्झायो त इहे कहिड़े CSS आहे छा, PCS आहे छा, या इन तरफ़ छो अचणु घुरिजे। शाह साहिबु, मां पहिरियों बि अर्ज़ु कयो इहो अर्ज़ु हाणे ॻाल्हि इहा आहे न त PCS जेको हिकिड़ो एग्ज़ाम आहे या CSS हिकिड़ो इम्तिहान आहे, इहो कंबाइंड कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन आहे। CSS हिकिड़ो वफ़ाक़ी जेको आहे त इम्तिहान आहे, वफ़ाक़ वठंदो आहे, ऐं PCS जेकी आहे जंहिंखे असां CCE बि चवंदा कंबाइंड कॉम्पिटेटिव, उहा सूबो वठंदो आहे। हाणे अर्ज़ु इहो आहे त तक़रीबन असांजे वाक़ई माज़ी में दोस्तनि या स्टूडेंट्स खे इहा ख़बर न हूंदी हुई त PCS जूं नौकरियूं कहिड़ियूं थींदियूं आहिनि या CSS जूं नौकरियूं कहिड़ियूं थींदियूं आहिनि। असां जॾहिं एतिरो कुझु साल महिनत कयूं त छा मिलंदो एग्ज़ैक्टली। हाणे तव्हां ॾिसो न, अॻु में जॾहिं असां तयारी कंदा हुआसीं या हाकिम भाई असां तयारी कंदा हुआसीं त 2013 में थियो, वरी 2018 में थियो, या उन खां 2000 में 8 में थियो, त 5 सालनि जो हिकिड़ो गैप हूंदो। इन में ई असां ॿई दोस्त इतफ़ाक़नि सां गॾु आहियूं। 2013 में बि असां ॿिन्हिनि पास कयो होसीं, ऐं 2013 में पास कयोसीं जंहिंखे सुप्रीम कोर्ट नल एंड वाइड करार ॾिनो हुयो। इंटरव्यू में बि वरी असां ॿई गॾु हुयासीं फर्स्ट डे ते, वेरी फर्स्ट डे ते। हाणे जॾहिं असां तयारी कंदा हुआसीं त अनफॉर्चुनेटली 5 सालनि जो गैप हूंदो हो। हाणे नौजवान खे हर साल गवर्नमेंट हिकिड़ो अनाउंसमेंट करे छॾी आहे त PCS जो इम्तिहान हर साल थींदो, ऐं असां इन ॻाल्हि जा आई विटनेस आहियूं त शाह साहिबु एतिरियूं त नौकरियूं आहिनि, यकीन ॼाणियो असां लाइब्रेरी में जेके बि दोस्त पढ़ंदा हुआ, जेकी बि तयारी कंदा, उन्हनि मां हिकु दोस्त बि असांजो अहिड़ो न आहे जेको हाणे बेरोज़गार रहिजी वियो आहे। सुठी तयारी करंदा, सुठियूं नौकरियूं मिली थी वञनि। हाणे ॾिसो न, उन्हनि में जेके PCS आहे या CSS, उन में ग्रुप हूंदा आहिनि। जीअं तव्हांजी PCS खे मां हिकिड़ो मिसाल वठां, उन में तव्हांजो DM जी ग्रुप आहे, जंहिंखे जेको आहे त हाणे उनखे PMS ग्रुप हुयो, हाणे लास्ट ईयर जेको इंट्रोड्यूस करायो। उन खां बाद में तव्हांजो जेको आहे त DFC जूं पोस्ट हूंदियूं आहिनि। DM जी ग्रुप में जेकॾहिं जेको पास थो करे उन लेवल ते अचे थो त उहो कहिड़ो ऑफिसर बणिबो? अच्छा ॾिसो, उन में 7-8 ग्रुप हूंदा आहिनि। PMS हूंदो आहे, अॻे सेक्शन ऑफिसर जुदा हूंदो हुयो, हाणे उहो PMS में असिस्टेंट कमिश्नर हुन गॾाए करे PMS करे चवंदा, ठीकु आहे। ऐं उन में डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर हूंदो आहे, मुख़्तियारकार हूंदो आहे, कोऑपरेटिव सोसाइटीज़ हूंदी आहे, असिस्टेंट कमिश्नर वग़ैरह जेके थियनि था, असिस्टेंट कमिश्नर ऐं सेक्शन ऑफिसर गॾाए करे असां PMS हाणे करे चवंदा, जेको लास्ट ईयर खां वठी करे गवर्नमेंट इंट्रोड्यूस करायो आहे। इहो डिपेंड कंदो आहे तव्हांजी मार्कुनि ते, तव्हांजी रिटन जूं मार्कूं केतिरियूं आहिनि ऐं तव्हांजी वाइवा जूं मार्कूं केतिरियूं आहिनि। उन में वरी हिकिड़ी अर्बन ऐं रूरल कोटा थींदी आहे। पोइ उहो जनरली हिकिड़ो मतिलबु त हिकिड़ो सॼे दोस्तनि जो जेको आहे त माना मार्कूं ॾिठियूं वेंदियूं आहिनि त रिटन में केतिरियूं आहिनि, वाइवास में केतिरियूं आहिनि, पोइ उन कैटेगरी सां उहो फॉल कंदो आहे। मतिलबु चवण जो इहो आहे, जेको तव्हां सवालु कयो त तमामु सुठियूं पोस्टूं आहिनि हिते, जेके असांजा दोस्त नौजवान सिंधी छोकिरा जेके हिन में अचनि, हिन खे पाण में मञाइनि ऐं कम्पीट करनि, त मां सम्झां थो कोई ॾुखियो मसइलो कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह उन्हनि खे सुठे तरीक़े सां जॉब मिली सघे थी, निस्बतन डॉक्टर जे या इंजीनियर जे। हाकिम अली साहिबु, मूंखे तव्हां हिकिड़ी इहा ॻाल्हि बि सम्झायो त अक्सर असांजी जेके अदड़ियूं आहिनि उहे इन फील्ड में तमामु घटि आहिनि। नंढड़नि जो इहो ख़्यालु हूंदो आहे त भई माना असां अगरि डॉक्टर थी वञूं त तमामु सुठो आहे, उहो ॾाढी हिकिड़ी सुठी बहितरीनु बेनिफिशरी हिकिड़ी पोस्ट आहे, उन में अगरि थी वेंदासीं त पोइ गायनेकोलॉजिस्ट या माना इन क़िस्म में तमामु घणो हिकिड़ो स्कोप बि आहे। हिन तरफ़ हाणे हिन वक़्तु छोकिरियुनि जो लाड़ो आहे, या जेकॾहिं का बि गर्ल्स अचणु थियूं चाहिनि के बि छोकिरियूं, त छा उन लाइ सूटेबल आहे इहा फील्ड जेका तव्हां? सर, इन में बिल्कुलु मां इहो तव्हांखे सपोर्ट करणु चाहियां थो। हिकिड़ो बहितरीनु तव्हां पॉइंट जो रेज़ कयो आहे त हीअ जेकी PMS जी जेकी असांजी बैच आहे 2018 जी, इन में माशाअल्लाह तमामु सुठो रेशो जेको गर्ल्स जो असांजो आयो आहे। ईअं न आहे त असांजो जेको अर्बन एरियाज़ जूं गर्ल्स आहिनि, रूरल एरियाज़ जूं गर्ल्स बि उन जेके आहिनि
अलोकेशन थी आहे हुनजी PMS ग्रुप में ख़ासि करे आमतौर ते इहो मूं में त तासुर आहिनि त अॼुकल्ह अॼड़ियूं छोकिरनि खां वधीक पढ़नि थियूं, वधीक पढ़नि वधीक महिनत बिल्कुलु। ऐं कनि। माशाअल्लाह उहो सेकंड जेको पोज़ीशन आहे PMS में उहो बि गर्ल आहे असांजी, ठीकु आहे। त हिकिड़ो जेको माइंड सेट आहे या हिकिड़ो ट्रेंड आहे उहो टोटली हाणे चेंज थी वियो आहे। वालदेन बि हाणे उन्हनि खे सपोर्ट कंदा पिया, जेके हिकिड़ो ऑलरेडी जेके असांजे कल्चरल जेके बैरियर्स आहिनि उहे हाणे उहे टोटली चेंज थी विया आहिनि। इन एग्ज़ाम जे थ्रू अट्रैक्टिव पोस्ट कहिड़ी आहे गर्ल्स जे लाइ? गर्ल्स लाइ सर डेफिनेटली सर जेके असांजी एडमिनिस्ट्रेशन पोस्टूं आहिनि जंहिंमें असिस्टेंट कमिश्नर आहे सर, ऐं इन में सेक्शन ऑफिसर पोस्टूं तमामु बहितरीनु पोस्टूं आहिनि सर। इहे हिननि लाइ तमामु मोर एंड मोस्ट सुइटेबल आहिनि गर्ल्स लाइ सर। इहे हाणे त इहो आहे त तव्हां बि असांखे थोरो इन में गाइडलाइन कयो त ग़रीब जो ॿार जे लाइ छा इहा फील्ड जो चॉइस करे त उहो कीअं अफोर्ड करे सघंदो, उन लाइ कीअं आहे, अफोर्डेबल आहे या सिर्फ़ु इहो की सरहंदी वारा माण्हू ई अफोर्ड करे सघंदा? न बिल्कुलु यकीन ॼाणियो आहे। हालांकि साईं जॾहिं पास कई हुई त मां अख़बार में पढ़ियो त साईं जो वालिद ड्राइवर आहे ऐं हिकु ड्राइवर जो ॿार जेको आहे त उन PCS पास कई आहे। हकीम भाई जे बारे में मां पढ़ियो हुयो। ठीकु। मुंहिंजो वालिद जेको आहे बहादुरपुर में दुकानदार आहे। असांजे तव्हां बैकग्राउंड में वञो न त यकीन ॼाणियो त असांजा काफ़ी अहिड़नि दोस्तनि जा मिसाल साम्हूं आहिनि जेके बिल्कुलु ग़रीब हैंड टू माउथ फैमिलियुनि सां जेके बिलोंग पिया करनि। ऐं यकीननि इहो हिकिड़ो ॿार बि तासुर इहो आहे त कमीशन अक्सर जेको आहे न ग़रीब जा ॿार करनि था निस्बतनि अमीरनि जे। ईअं न आहे त अमीर नथा करे सघनि, ईअं बिल्कुलु बि कोन्हे, पर तक़रीबन जेको रेशो आहे उहो ग़रीब ॿारनि जो आहे। उन्हनि खे इंट्रस्ट आहे, उहे बिल्कुलु अपीयर थियनि था, उहे पास थियनि था। ऐं एॾो को महांगो बि मां सम्झां थो कोन आहे जो कंहिंजी वॾियूं फीसिस हुजनि। हाणे त मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे तक़रीबन सिंध जे हर इलाइक़े में उतां जो छोकिरो PCS या CS क्वालीफाई करे थो, उहो पंहिंजनि हेठनि खे, पंहिंजे दोस्तनि खे या पंहिंजे पाड़ेसरनि खे, पंहिंजे शहर वासियुनि खे उहो सुठे तरीक़े सां मदद फराहम करे सघे। इन करे मूं पुछणु पिया चाहियो न त जीअं हाणे ॿारनि खे पेरेंट्स खे पंहिंजे ॿारनि खे डॉक्टर या इंजीनियर बणण लाइ ॾाढो एक्सपेंसिव आहे उन्हनि जे लाइ। ऐं हीअ जीअं हाणे तव्हांजी पोस्ट आहे, तव्हां ज़िले में पंहिंजे डिपार्टमेंट में तव्हां हेड था बणिजो, असिस्टेंट कमिश्नर बणिजो था, सेक्शन ऑफिसर बणिजो था, मुख़्तलिफ़ आला उहिदनि ते जॾहिं पहुचो था, एॾे वॾे उहिदे ते पहुचण जे लाइ शायदि त के अख़राजात बि तमामु घणा हूंदा। खोड़ सारे ग़रीब नौजवाननि जो इहो बि ज़हन में हूंदो त भई असां ग़रीब आहियूं, असां इन्हनि उहिदनि ते कीअं था पहुची सघूं। मेरिट जे हवाले सां छा था चओ त अॻिते इहा मेरिट आहे जेकॾहिं ग़रीब जो ॿार एतिरा साल पंहिंजा महिनत में लॻाए उनखां पोइ उन पोस्ट ते पहुचण जे लाइ विच में कुझु शिकायतूं बि हुयूं मीडिया में अचनि पियूं त कुझु अक़रबा परवरी बि थिए थी, कुझु माण्हू रिटर्न त पास था करे वाइवा में अहिड़ो कोई चकर आहे उनखे पैसा वैसा ॾियणा था पवनि या कुझु ग़रीब इन खां बि थोरा ख़ाइफ़ आहिनि। साईं हीअ तमामु सुठो सुवाल पुछा कयो आहे। हाणे अर्ज़ु इहो आहे न त असां ईअं नथा चऊं त 100% जेके मेरिट आहे, हालांकि इन बराइल मां असां गुज़रिया आहियूं, गुज़िरियल 10-15 सालनि खां असां कमीशन में वेठा आहियूं ऐं इनखे असां वेझो खां ॾिठो आहे। त इहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते बजा आहे त कुझु न कुझु उते प्रॉब्लम थिए थो, एग्ज़िस्ट करे थो। पर ईअं चवण बि त सफ़ा मेरिट जो क़तल थिए थो, इहो बि बिल्कुलु ग़लति आहे। ग़रीब जो ॿारु महिनत करे करे उहो ईअं सम्झो इस्तेसाल जो शिकार थी करे आख़िर में पंहिंजो हक़ु वठी थो वञे। मुंहिंजो जेको पंहिंजो हिकिड़ो ज़ाती ख़्यालु आहे, उनमें हिकिड़ो शऊर, उनमें हिकिड़ो टैलेंट त ऑलरेडी माना अची थो वञे, ऑलरेडी बिल्कुलु अची थो वञे, उहो पाण खे मनाए थो वञे, उनखे आख़िरकार अहिड़ो मौक़ो मिली थो वञे जो हू जेको आहे न पंहिंजी जेको उन में कैपेबिलिटी आहे, एफिशिएंसी आहे, उहा पाण जेको आहे न मञाए वरी कंहिं हिकिड़ी सुठी नौकिरी वठी वञे। त असांजी जेकी सिंध पब्लिक सर्विस कमीशन आहे माज़ी में उन ते एलिगेशन्स लॻंदा रहिया आहिनि। हाणे उहो हिकु ड्रुगो बहस आहे त उहो केतिरे ताईं या उन में केतिरी सदाकत आहे। बहरहाल पोइ बि ग़रीब खे मौक़ो मिले थो ऐं सुठी नौकिरी मिली थी वञे। अच्छा हाणे अचूं था तव्हांजे इदारे जी तरफ़, छो त असां जैकबाद बेस आहियूं, असांजो चैनल बि बेसिकली जैकबाद में आहे, बिलोंग करे थो। त अव्हांजो इदारो बि हिन शहर में आहे, ॿुधायो था लतीफ़ इंग्लिश अकेडमी गुज़िरियल 14-15 सालनि खां वठी तव्हां हुन रन कयो था। उन में अॼु जे नौजवान जे लाइ अव्हां वटि कहिड़ियूं फैसिलिटीज़ आहिनि जेकॾहिं तव्हांजो इदारो नौजवान जेके जॉइन कनि था, या तव्हां पहिरियां त इहो बि ॿुधायो असांखे तव्हांजे इदारे मां के छोकिरा पढ़ी करे कंहिं आला उहिदनि ते पहुता आहिनि? अल्हम्दुलिल्लाह मां फ़ख़ुर सां इहा ॻाल्हि करियां थो त जैकाबाद में शायदि ई मुंहिंजो वाहिद इदारो आहे जेको हिन टाइम तक़रीबन सुठे इम्तिहाननि में छोकिरा पास थी करे उहे सर्व कनि था, चाहे उहा मिलिट्री हुजे, जुडिशरी हुजे, सिंध पब्लिक सर्विस कमीशन हुजे, फेडरल पब्लिक सर्विस कमीशन हुजे, तमामु पाकिस्तान जी यूनिवर्सिटीज़ हुजनि, उन्हनि में सुठे नंबरनि सां मुंहिंजा छोकिरा जेका आहे त उहे हिते पोज़ीशनूं खणी चुका आहिनि ऐं मुख़्तलिफ़ पाकिस्तान जे डिपार्टमेंट्स में उहे सर्व कनि था। त अल्हम्दुलिल्लाह इहो असांजो हिन टाइम बि उहो जेको आहे त जेको सिलसिलो आहे उहो जारी आहे ऐं माशाअल्लाह सुठे तरीक़े सां असां वटि हिते सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी ऐं इवन फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जी सुठे तरीक़े सां इम्तिहान जी तयारी कराई आहिनि।
त इनशाला असांजे फ्यूचर में बि तमामु सुठो रिज़ल्ट इन जे मुतालिक़ ईंदो। माशाल्लाह। हकीम साहब तव्हां असांखे हाणे आख़िर में इहा इहो कयो तव्हां केतिरा होपफुल आहियो असांजो सिंध जो नौजवान आया महिनत करे थो या जीअं असांखे मयारूं मिलंदियूं आहिनि त असांजे सिंधी कायल आहिनि तालीम तरफ़ न आहिनि या होटलुनि ते वेही करे टाइम गुज़ारनि था तव्हां केतिरा होपफुल आहियो? सर इहो त बिल्कुलु हिन में विदाउट एनी डाउट सर आई एम क्वाइट ऑप्टिमिस्टिक सर। असांजा जेके नौजवान आहे काफ़ी जेके लोकल मनी के बैकवर्ड एरियाज़ मां अची करे लाइब्रेरीज़ में अचनि था पिया। मां पाण आई विटनेस आहियां अलामा दाऊदपुरा लाइब्रेरी में। त जेका ॿा जा रिमोट एरियाज़ जा जेके ॻोठाणा जा इलाइक़ा हुआ उहे वीचारा अची करे उन्हनि खे फैसिलिटीज़ बि न हुजनि पर उहे हिते अची अकोमोडेट कनि था पिया ॾींहुं राति महिनत कनि था पिया। ऐं काफ़ी जेको रेशो आहे असांजो PMS में आहे या असांजी बैच में जेको रेशो आहे उहो बिल्कुलु ॻोठाणनि माण्हुनि जो जेको रेशो तमामु वधीक आहे। त उहे उन्हनि खे फेस कनि था पिया ऐं उहे पंहिंजे एम सां जेके आहिनि टोटली सिंसियर आहिनि ऐं आई एम टोटली यानी कि होपफुल अबाउट दीस। माशाल्लाह वॾी महिरबानी साईं हकीम साहिबु तव्हांजी तव्हांजी वॾी महिरबानी असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन असांजे महिमाननि जी गुफ़्तगू अवां ॿुधी तालीम जे मैदान में हिननि नौजवाननि तमामु घणी महिनत कई महिनत करण खां पोइ आला उहिदनि ते फ़ाइज़ थिया ऐं अॼु उहे जेको आहे त PCS जे थ्रू ऑफिसर बणियल आहिनि ऐं इहे नौजवान असांजे सिंध जा असांजे पंहिंजे शहर जा हिकिड़ा आला मिसाल आहिनि। असांजो जेको नौजवान जेको हिन तालीम पिराए पियो जेकॾहिं साईं जन खे पंहिंजो रोल मॉडल बणाईंदो ऐं जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी जे लाइ पंहिंजे इन लाइ बहितर मुस्तक़बिल लाइ जेकॾहिं इन तरफ़ अचे थो ज़रूरी न आहे त मेडिकल या इंजीनियरिंग ठीकु आहे उन तरफ़ बि माण्हू वञणु घुरिजे पर हीअ इलाही सारा तव्हांखे मवाक़े आहिनि उन जे ज़रिए एग्ज़ाम्स में तव्हां क्वालिफाई करे कंहिं आला उहिदनि ते पहुची सघो था। पंहिंजो ख़्यालु रखंदा ऐं असांजे प्रोग्राम खे राय ॾियण जे लाइ असांजे फेसबुक पेज खे विज़िट करे पंहिंजे राय खां ज़रूरु आगाह कंदा। उन सां गॾु पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।